जय भारती माता की जय। सभिनी खां पहिरीं असांजी भेण रुक्मणी देवी खे नमन, दादा मेघराज में लॻे नमन। उनजे जन्मदिन जो असां केक कटियोसीं। इन खां पोइ भेण नूंहं मीना मुंहिंजो पुटु या जिन जिन जो बि जनमु ॾींहुं उन्हनि खे सभिनी खे जनमु ॾींहं जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। तंहिंखां पोइ अॼु जेको दादा जे जनमु ॾींहं ते जेको सुहिणो कार्य दीपक रोहिड़ा परिवार कयो आहे, उन्हनि जी आशीर्वाद हुजनि। दादा मेघराज उन्हनि जी प्रेरणा सां जेको बि अॼु हिते दवाखाने जो उद्घाटन थियो, उन जूं लख लख वाधायूं। मां शहरवासियुनि खे चवंदुमि इन जो पूरो पूरो लाभ वठो, फ़ाइदो वठो। ऐं हिते जेको असांजी भेण उन मां असां जेकॾहिं जीवन में सिखणु चाहियूं उन असां सिखी सघंदा आहियूं। इहो शायदि सच जी मुहूर्त हुई, माना सच जी हुन में हिकिड़ी अपियल हुई। युग आए युग गए, सत्य के दीप कभी नहीं बुझे, सत्य कर्म भाग्य को बदल देता है, झूठ और पाप बहुत तेज भागता है लेकिन जल्दी आप जाता है। दादा में असां सिखो समय जीवन है, समय को बर्बाद करना अपने जीवन को बर्बाद करना है। तो जो रोहिड़ा परिवार समय व्यर्थ न करे कि सेवा कार्य कनि था, सचमुच इन्हनि जे मथां माता पिता जी शिव भोले जी झूलण जी वॾी कृपा आहे। या हमेशह रहंदी, असांजी बि आसीस हिननि जे मथां रहंदी। अहिड़ा कार्य कंदा रहनि ऐं पंहिंजो नालो रोशन कनि। इहे माण्हू इन्हनि खां पोइ बि सदियुनि ताईं यादि कनि। ऐं हिन मंदर खे माना इंडिया मिले जो सॼे वर्ल्ड में फेमस थिए ऐं हिते माण्हू ॿाहिरि दुनिया मां अची करे गेॾ वधनि, आशीर्वाद वठनि। भाई असांजे मामा साईं किरण प्रेमी जेके जुड़ियल आहिनि उन्हनि जी आशीर्वाद आहे जो अंतर्राष्ट्रीय लेवल ताईं अॼु माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था पहुती आहे। डॉक्टर मोहन के सोनी चिड़ीअ में वेठल असांजा अंतर्राष्ट्रीय अध्यक्ष 142 शहरनि ताईं जीवंतरण पत्रिका जे माध्यम सां अलॻि अलॻि जॻहनि ते समितियूं ठहियल। इहा असांजी औकात बि कोन हुई। असां त उल्हासनगर